अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेक्स प्रोग्राम में अवां जो मेज़बान रज़ाक सरोई हाज़िर है। नाज़रीन, मुल्क जी सियासी सूरत हाल में अबतरी जीअं अॻु में हुई हीअं ई आहे, बल्कि अञा बि वधंदी पई वञे, छाकाणि त जेके सियासी क़यादतूं आहिनि, सियासी पार्टियूं आहिनि, उन्हनि जे विच में कुझु वक़्त जे लाइ सही रुॻो इहो सम्झी त हीउ मुल्क हाणे न पियो हले, अॻिते कीअं हली सघंदो। उन में तमामु वॾा मुआशी मसइला आहिनि, तमामु घणा इशूज़ आहिनि, मुल्क जे मफ़ाद में गॾिजी वियूं था ऐं इन ते सोचूं था, को रस्तो कढूं था। इन क़िस्म जो त कल्चर पंहिंजे मुल्क में आहे ई कोन, ऐं ख़ासि तौर ते जेको हीउ दौरु आहे गुज़िरियल इमरान ख़ान जो दौरु, ऐं वरी हाणे जेका हुकूमत आई आहे PDM जी, उन में त इन क़िस्म जी सचा वारी सूरत हाल जेका आहे सा नज़र ई कोन थी अचे। अपोज़िशन ऐं हुकूमत ॿिन्ही जो रवैयो हिकु ॿिए ॾांहुं दुश्मनाणो आहे, ऐं PTI जो त जेको तौरु तरीक़ो आहे उहो त हूअं ई इन क़िस्म जो रहियो आहे, जंहिंजे करे हुकूमत उन्हनि खे फितनेबाज़ करार ॾिए थी। ऐं उनखां पोइ हिन वक़्तु IMF जो जेको वफ़द हिते आयल हो, उन्हनि जेका ॻाल्हियूं कयूं, उन में बि काफ़ी शयुनि ते इतफ़ाक़ राय त थियो आहे, पर पोइ बि काफ़ी शयूं अञा रहियल आहिनि। उन्हनि खे फॉर्मल हिकिड़ी शक्ल ॾियणी आहे ऐं बाक़ाइदा मुआइदो थियणो आहे, ऐं उहो मुआइदो सूमर या अंगारे ते थियण जो इम्कानु आहे। हाणे अहिड़ी सॼी सूरत हाल में जॾहिं एॾी सारी पोलराइज़ेशन हुजे, एॾी सारी मुखालफ़त ऐं दुश्मनी हुजे, ऐं वरी मुआशी सूरत हाल बि एॾी ख़राबु हुजे, त माना सियासी ऐं मुआशी ॿिन्ही हवालनि सां मुल्क जॾहिं अदम इस्तेहकाम जो शिकार हुजे, त ज़ाहिर आहे हिकिड़ी मायूसी ऐं बेचैनी हिन मुल्क जे अंदरि हर माण्हूअ खे आहे, ऐं ख़ासि तौर ते उन ग़रीब माण्हूअ खे आहे जेको इन्हनि IMF जे मुआइदनि जे बावजूदु सम्झे थो त हुननि जी ज़िंदगीअ ते इन जा तमामु घणा ख़राबु असर थियणा आहिनि। छाकाणि त हिन वक़्तु माण्हू ॿिनि बेलनि जी मानी नथो खाई सघे, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए नथो सघे, ऐं बीमारी में उहे ख़र्च पखा नथो करे सघे। त इन सूरत हाल में जॾहिं इन क़िस्म जूं ख़बरूं ऐं सियासी जेके क़यादतूं आहिनि उहे बि ग़ैर संजीदगी जो मुज़ाहिरो कनि, ऐं पार्लियामेंट जहिड़े इंतिहाई अहम फोरम खे इस्तेमालु करण जे बजाए अदालतुनि में ऐं रोडनि ते रस्तनि ते इहा जंग विढ़नि, त मुंहिंजे ख़्याल में इहा वॾी बदकिस्मती आहे। इन सॼी सूरत हाल ते अॼु पाण गुफ़्तगू कंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, तजनिगार आहिनि, डॉक्टर अली रिंद साहब। साईं डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांखे भलीकार चवां थो। डॉक्टर साहब, कीअं था ॾिसो अणखुट हिकिड़ो सियासी ऐं आइनी बहरान आहे, ऐं इहो ॼण त सुञाणप थी वियो आहे पाकिस्तान जी? सियासी तर्जिया ऐं उन्हनि जे बुनियादनि ते पेशन गोयूं उन्हनि समाजनि में, मुल्कनि में, रियासतनि में थींदियूं आहिनि, जिते के नियम, के कानून हूंदा आहिनि, के तरीक़ेकार हूंदा आहिनि, जिन जी पासदारी थींदी आहे। हिते त जेको 75 सालनि में इहो ई थियो आहे, को बि हिकु कानून या हिकिड़ो तरीक़ेकार मौजूदु कोन्हे जंहिंसां शयुनि जे बारे में माना अंदाज़ो करे, एनालाइज़ करे ऐं अॻकथी कजे। मसलन जेकॾहिं को नॉर्मल रियासत या मुल्क हूंदी आहे, त उन्हनि जे अंदरि अहिड़े क़िस्मनि जी जेके बि सूरत हाल हूंदियूं आहिनि, उनमें फ्रेश मैंडेट लाइ कोशिशि कबी आहे, भई नए मैंडेट सां जेका गवर्नमेंट अचे उहा अची फ़ैसिला करे। पर असां जेको ॾिसूं था त असां वटि मुर्गो ई उन मैंडेट खां भॼण जी कोशिशि थी रही आहे। सो ही जेका बि मेस आहे उहा असांजे पावरफुल क्वार्टर्स जे करे उन्हनि जे जेके बि फ़ैसिला हुआ उन्हनि जो ही लाज़मी नतीजो निकिरणो हो। जेका बि सियासी गैर यकीनी आहे उहा बि जेकॾहिं 2018 में के पार्टियूं हुयूं जिन खे खटाइण जे लाइ सॼो जेको मेलो रचायो वियो, ऐं उन खां बाद में वरी उन्हनि पार्टियुनि जॾहिं डिलीवर न कयो त उन्हनि खे कढी वरी जिन ॿियनि खे आंदो वियो। उन्हनि जे वस में हाणे ही सॼा मामला ठीकु करणु आहे कोन, त उहे वरी इन में परेशान आहिनि। त जेकर असां ॾुखिया फ़ैसिला कयूं त ईअं न थिए त वरी हिकदमि इलेक्शन थी पए त असां मार खाईंदासीं, माण्हू वोट न कंदा। इन करे पहिरीं हू पकानी वठनि था त इन सिस्टम खे हलणु ॾिनो वेंदो त पोइ असांखे IMF सां ॿियनि सां फ़ैसिला कयूं। इन सूरत हाल जो ज़िम्मेवार पोइ आख़िर कंहिंखे करार ॾियूं? पाण सियासतदाननि खे करार ॾियूं, पार्लियामेंट खे, अदलिया खे, फ़ौज खे, कंहिंखे? मतिलबु छा हिन मुल्क जे अंदरि पार्लियामेंट या सियासतदान उन ड्राइविंग सीट में न आहिनि। ड्राइविंग सीट में हमेशह एस्टेब्लिशमेंट रही आहे जेका फ़ैसिला करे थी, जेका नवां तजुर्बा करे थी, ऐं उन्हनि नवनि तजुर्बनि जो मसलन 50 जे ॾहाके में 60 में
उन खां बाद में 70 जे आख़िर में वरी 80 में ही जेके जेके तजुर्बा थिया, मसलन ही जेको हींअर चवनि था त इमरान ख़ान हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जेको 2010 खां ऑनवर्ड हिकिड़ो लागू कयो वियो, पोइ उनजे लाइ माहौल ठाहियो वियो, जंहिंजे नतीजे में 2018 में इमरान ख़ान जी गवर्नमेंट आई ऐं उन गवर्नमेंट सां जॾहिं एस्टेब्लिशमेंट गॾु न हली सघी त उन्हनि जी जाइ ते वरी अदम एतमाद करे हीअ आया आहिनि। त ॾोह त उन्हनि जो ई हूंदो जेके फ़ैसिला कनि था, जेके फ़ैसिला लागू कनि था, उन्हनि खे रिस्पॉन्सिबिलिटी खणणु खपे। माना त इहो चई सघूं था पाण त पंहिंजे मुल्क में अवाम हुकूमत कोन थो आणे, पर उहे को सघारियूं कुवतूं जेके आहिनि उहे बिल्कुलु हिन ॻाल्हि में को शक कोन्हे। अवाम जेको ताक़त जो सरचश्मो ऐं इहे सिर्फ़ु नारेबाज़ी आहे। ॾिसो जंहिं चयो हो ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, उनखे अवाम त न बचाए सघी। माना हाणे त इहो नोन फैक्ट आहे त हू हिकिड़ी जुडिशल मर्डर में हलियो वियो, त जेकॾहिं ताक़त जो सरचश्मो अवाम हुजे हा त भुट्टो साहिबु जहिड़ो हुजे हा त उनखे न बचाए सघिया। उन खां बाद में अवाम त मसइलन हींअर इन ॻाल्हि ते को शक कोन्हे त इमरान ख़ान पाकिस्तान जो सभिनी खां पॉपुलर लीडर आहे। जेकॾहिं हींअर पूरे पाकिस्तान में फ्री फेयर इलेक्शन कराइजंदो, इमरान ख़ान खटंदो, KP मां पंजाब मां खटे ईंदो, माना हुकूमत ठाहींदो। पर इमरान ख़ान जेको मां नथो ॾिसां उनखे जंहिं एस्टेब्लिशमेंट उनखे कढियो आहे उनजे किन बि फ़ैसिलनि या मिज़ाजनि या जेको बि उनजो वर्किंग रिलेशनशिप न ठही सघियो। हाणे ताक़त जो चश्मो भली अवाम इमरान ख़ान खे आणणु चाहे पर इमरान न ईंदो, पोइ कीअं थियो? अच्छा, पोइ भला इमरान ख़ान खे पोइ कढण जो या हिन जो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इमरान ख़ान पार्लियामेंट जे अंदरि बाक़ाइदा हिकिड़ी बेइतमादी जी रिथ सां वियो आहे। उनजे करे जेका हिन वक़्तु हुकूमत में जेके पार्टियूं आहिनि उहे त चवनि थियूं त हिकिड़ो जमहूरी प्रोसेस आहे, उनजे थ्रू वियो आहे, उनखे कढियो वञो। हिन ॻाल्हि में को शक कोन्हे। ॾिसो न, पर कीअं थियो त इमरान ख़ान खे वाहिद वॾो मैंडेट कोन हो। उनजी हिकिड़ी गवर्नमेंट कोलिशन गवर्नमेंट हुई जंहिंजे अंदरि 2-3 जेके धुरियूं हुयूं जिन ते एस्टेब्लिशमेंट जो असरु हले थो, मसइलन बाप पार्टी आहे, मसइलन MQM आहे, त अहिड़ियूं जेके हुयूं उन्हनि खे जेकॾहिं इहो चयो वियो त भई इमरान ख़ान असांजे लाइ हाणे मथे जो सूरु आहे, त उन्हनि पार्टियुनि खे उहो इशारो थी वियो ऐं उन्हनि पंहिंजो बिल्कुलु आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां या जमहूरी तरीक़े सां तहरीक अदम एतमाद आई आहे। पर हिते त सभिनी खे नज़र अचे थो तुंहिंजे पुठियां माना छा आहे। मतिलबु हींअर बि जेकॾहिं हीअ वेंदा त बि सुभाणे घणनि वोटनि ते हुकूमत बीठी आहे, 2 या 3 वोटनि ते। ऐं जेकॾहिं हिननि खे वञिणो पवंदो त बि उहो कानून में आइन में तरीक़ो कढी वठिबो। अच्छा, पर तव्हां इहो नथा सम्झो त इमरान ख़ान खे जीअं तव्हां चयो त भई हू हुननि जी वर्किंग रिलेशनशिप न ठही उन्हनि धुरियुनि सां, जंहिंजे करे हिकिड़ो माहौल जोड़ियो वियो ऐं उन्हनि जे लाइ को मसइलो कोन हो, छाकाणि त जिन माण्हुनि खे पाण ई वठी अची कंहिं सां गॾु विहारियो हुजनि उनखे अलॻि करणु को मसइलो न आहे उन खां, ऐं उन ते ई सॼी हुनजी हुकूमत बीठल हुई जेका रही पई आहे। त उन में तव्हां इहो नथा सम्झो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल मां कढण जे लाइ बि छा उन ई धुर खे को किरदारु अदा करिणो आहे या सियासतदाननि खे सियासी क़यादत खे अदा करिणो? सियासी क़यादत ॾिसो न, ही जेके बि दुनिया जे अंदरि पार्लियामेंट डेमोक्रेसीज़ आहिनि उन हिकिड़े वॾे प्रोसेस मां माना ॾहाकनि जा ऐं सदियुनि जा प्रोसेस आहिनि, पोइ उन खां बाद में उहे सोसाइटीज़ इस्टेब्लिश थियूं आहिनि। मसइलन हाणे यूनाइटेड किंगडम जे अंदरि पोयनि 4 सालनि में 3 या 4 वज़ीर अज़म आया, पर उन्हनि जे अंदरि उहा जेका फंक्शनिंग डेमोक्रेसी आहे उनजो जेको सोसाइटी ते असरु आहे, फ़ैसिला साज़ी आहे, उहो साॻी जीअं थी आहे। माना हू बहरान में नथा अचनि, कमज़ोर नथा थियनि। त पाकिस्तान जे अंदरि बि जेकॾहिं पार्लियामेंट खे आज़ादु छॾिजे ऐं उहो पंहिंजा पाण फ़ैसिला करे त पोइ ऑर्गेनिक तरीक़े सां कुदरती ऐं नेचुरल तरीक़नि सां सियासी क़यादतूं या जेके हुकूमतूं तब्दील थींदियूं त उन में अॻिते हली शयूं बहितर थींदियूं। पर हिते जेको फ़ैसिला मथां अचनि था, मथां मढ़जनि था, पोइ इन ई करे ग़ैर फितरी तरीक़े सां जॾहिं हुकूमतूं ठहनि ऐं रहनि थियूं त उनजो नतीजो ई सॼो इंतिशार आहे, ग़ैर यकीनी आहे। अच्छा, हाणे वक़्तु थियो आहे ब्रेक जो। डॉक्टर साहिबु वठूं था मुख़्तसिर ब्रेक। नाज़रीन, ब्रेक खां वापसि अची पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं।